बलिदान उन्हीं संतन जो, उन दरवेशन जो बलिदान जिन पंहिंजे पके विसारे इंसानियत की सेवा कई। ही बलिदान आहे उन हजारे परिवारन जो जिन पंहिंजी संस्कृति, पंहिंजे धर्म ऐं पंहिंजी मातृभाषा लाइ पाण पतोड़ियो। पर छा असां उन्हनि जे जीवन में कुछ पिराए सघिया आहियूं? वर्षे में मिलियल सुहिणी सिंधी सभ्यता के बरकरार रखी सघिया आहियूं? शायद न। अज असांजो सिंधी समाज एक अहिड़े मुकाम ते बीठो आहे जिथे असां वटि सब कुछ आहे, पर कुछ भी ना। पंहिंजी बोली असां विसारे वेठा आहियूं, खत्म करे चुका आहियूं असां पंहिंजी कला ऐं संस्कृति के। माफ कजो भाइरो, मुझी गालियों आंखे जरूर कौड़ी लगंदियूं, पर अथो 100% सच। ॾिसो, पंहिंजी अखियुनि सां ॾिसो।